बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन हमारे सीरियल सिंधी थाट्स। गुज़िरियल वीडियो के अंदर असी लीनियर इक्वेशन्स या बेसिक कंसेप्ट्स पढ़ियासीं, कंस्ट्रक्शन पढ़ीसीं तो कड़े तरीक़े से असां कंहिं बि एक्सप्रेशन के कंस्ट्रक्ट करे सघूं था। हाँ लीनियर इक्वेशन्स छा थींदियूं आहिनि, असां गुज़िरियल वीडियो के अंदर असी उनके हिक हिक स्टेप के पढ़ियो ऐं सम्झो हुयोसीं। हिन वीडियो के अंदर असी 1 बाय 1 हर एक क्वेश्चन के सॉल्व कंदासीं ऐं प्रैक्टिस कंदासीं। पहिरियों नंबर क्वेश्चन है द डिफरेंस ऑफ अ नंबर एंड 20 इज 32। एक नंबर कट थियल है 20 मां जो जवाब है 32 ऐं हिते डिफरेंस की माना छा है, सब्ट्रैक्ट यानी माइनस। सेकंड वन है द सम ऑफ अ नंबर एंड 8 इज 15। एक नंबर 8 से जोड़ थियल है जो जवाब है यानी इज इक्वल टू है 15। इन कंस्ट्रक्शन छा थींदी, x प्लस 8 इज इक्वल टू 15। टियों है 5 मल्टीप्लाइड बाय अ नंबर इज 35। सिंपल है 5x रखंदा यानी 5 एक नंबर से मल्टीप्लाई है वेरिएबल से जो जवाब है 35। हिन वक्त असां सोल्यूशन ॾे कोन पिया वञूं, हिन वक्त असां छा पिया कयूं, कंस्ट्रक्शन के था ॾिसूं त कंहिं बि एक्सप्रेशन के जोड़जे कीअं। चौथो नंबर एग्जाम्पल है 16 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू 4। यानी चए तो 16 वंड थियल आहिनि चैन सां जंहिंजो जवाब है या यानी जेको बराबर है वो चैन जे आहे। यानी इन छा थींदी कंस्ट्रक्शन, 16 पान 4 बराबर 4। नंबर 5 है अ नंबर इंक्रीज्ड बाय 2 इज 4। हाँ इंक्रीज्ड बाय यानी प्लस, यानी एक नंबर है जो इंक्रीज थे तो कैसा 2 सां x प्लस 2 इज इक्वल टू 4। 6 नंबर असा जो है क्वेश्चन 15 डिक्रीज है, डिक्रीज इंक्रीज यानी प्लस, डिक्रीज माना माइनस। यानी 15 डिक्रीज थे तो एक नंबर रखो यानी असा x माइनस 15 लिखंदासीं, द रिजल्ट इज 5 इज इक्वल टू 5 लिखंदासीं। यानी इन कंस्ट्रक्शन छा थींदी, x माइनस 15 इज इक्वल टू 5। 7 नंबर है ट्वाइस ऑफ अ नंबर इंक्रीज्ड बाय 4, 2x प्लस 4 थींदो इज इक्वल टू 20। हिन कंस्ट्रक्शन ये थींदी। असांजो लास्ट है 8 नंबर, माय एज इज 15 ग्रेटर देन माय ब्रदर्स एज। हाँ इन की कंस्ट्रक्शन छा थींदी, a इज इक्वल टू 15 प्लस b। हाँ ॾिसो a जेको आसो या मुंहिंजी एज आहे जेका 15 लिखियल है ऐं जोड़ क्यों था यानी ग्रेटर है यानी वधिक आहे। वधिक जी निशानी कहिड़ी ॾींदासीं ते प्लस b ॾींदासीं माय ब्रदर्स एज जी। त इन जी कंस्ट्रक्शन छा थींदी, a इज इक्वल टू 15 प्लस b। ही हिकिड़ी सिंपल असांजी एक्सरसाइज 9.1 जेका असां 1 बाय 1 सिंपली सॉल्व कईसीं, सम्झीसीं। इंशाल्लाह असां वरी हिकु नेक्स्ट एग्जाम्पल्स सां गॾु ईंदासीं, नई एक्सरसाइज़नि सां गॾु ईंदासीं। तेसिताईं गॾु जो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।